ॿी सर्दी गर्मी थींदी आहे कि असांजे मन जी ॻाल्हि थिए या उलट थिए। इन में ॿियो वरी मान अपमान सुख दुख, इन में जंहिंजे दिलि ते फ़र्क़ु न पए, मन ते ॿुद्धीअ ते सम रहे। जहिड़ी तरह कंहिं मान कयो त पोइ वरी असांखे माण्हू ॾाढो प्यारो लॻंदो आहे। हा, हिन मूंखे ईअं तारीफ़ कई हुई, उन सां असां बढ़िया ॻाल्हाईंदा आहियूं, उनखे विहारे खाराईंदा पीआरींदासीं। जंहिं अपमान कयो उहो त दिलि ते छपिजी वेंदो। भले मान वारो माण्हू भुलिजी वञे कि हिन मुंहिंजो सम्मान कयो, अपमान वारो त भुलिजंदो ई न आहे। चओ हरे राम। हरे राम। तव्हां कॾहिं महसूसु कयो आहे पंहिंजो अपमान? कंहिं माण्हूअ कंहिं एॾी महिल तव्हांखे चई छॾियो कुझु अकेले में चइनि माण्हुनि जे साम्हूं, हा न? मां व्यक्तिगत घटना नथो पुछां तव्हां खां, बसि ईअं थो पुछां कि तव्हां कॾहिं महसूसु कयो आहे कि न? अगरि तव्हां कयो आहे त तव्हांखे यादि हूंदो। ॾाढा घटि माण्हू हूंदा आहिनि जेके अपमान भुलाए छॾनि। चओ हरे राम। मान भुलिजी वेंदो, काई ॻाल्हि न आहे। कंहिं हथ जोड़िया, तारीफ़ कई, अरे कई माण्हू ठीकु आहे, लेकिन जे अपमान कयो उहे त सेलिब्रिटी बि न भुलंदा, साधारण माण्हू बि न भुलंदो आहे। जंहिंजे अंदरि मान जी इच्छा आहे उहो अपमान न सही सघंदो। चओ हरे राम।